उहा कहिड़ी शइ आहे जेका हर शइ ते अचे थी? उहा शइ कहिड़ी आहे जो हर शइ ते अचे थी? उहा त हाणे कहिड़ी आहे? हर शइ ते ॿिनि टिनि क़िस्मनि में अचो थी वञे, हिकिड़े क़िस्म जी बि कोन्हे जो तूं सुवाल मूंखां पुछी पियो। मूंखे जेका ॿिनि टिनि क़िस्मनि जी जेका अचे थी उहा तूं ॿई टी क़िस्म जेके आहिनि से बयानु करे यार, थी सघे उन शइ में हुजे। न हिकिड़ी शइ उहा आहे हर शइ ते अचे थी, मोल शइ ते गिझ अचो वञे थी, ॿी शइ ते कांग अचो थो वञे, टी शइ ते कुतो अचो थो वञे। नहीं परे आयो काका तो इलाही परे इलाही। न बाक़ी थी इहा ॻाल्हि ॿुध, अहिड़ी शइ कहिड़ी अचे? हर शइ अचे थी, हर शइ ते पाणी ते बि अचे थी। आउं ॿुधाईंदुमि पोइ चवंदे अड़े तूं चवंदे हा यार आउं थो ॿुधायां हर शइ जेका आहे सा पाणी जे बि किनारे ते थी सघे थी, पाणी ते बि थी सघे, हर शइ तो ॿिज पाणी आहे। आउं थो ॿुधायां तूं जेको चई वियो इहे धुका चवंदा आहियूं, असीं सिंधी में इनखे धुका चवंदा आहियूं।